काफ़ी टाइम हो गया है, इस बात को 1.5 साल हो गया है। बाकी मैंने सारा अपना बयान जज को दे दिया है, वो जो उनको एक्शन लेना होगा वो ले लेंगे। अच्छा, इन हवाले सां तव्हां भला इंतज़ामिया खे का दरख़्वास्त या उन्हनि सां ॻाल्हि ॿोल उस्तादनि जी का शिकायत अॻु में कई जी पहिरियां कई हुई मां। आपने शिकायत किसको की पहले? हेड ऑफ डिपार्टमेंट। अच्छा, उन्होंने कुछ रिप्लाई में कुछ क्या बताया? हमारे पास कोई अथेंटिक प्रूफ नहीं थे, तो उन्होंने बोला था कि कोई ये अथेंटिक प्रूफ नहीं है, इस बेसिस पे हम आपका कोई एक्शन नहीं ले सकते। जो भी स्टेटमेंट है वो हमने जज साहब को और वीसी साहब को दे दिए हैं। बाकी जो है आगे इंसाफ करना उनका काम है। हमें इंसाफ चाहिए हमें ताकि चाहिए। आइंदा वाली बच्चियां जो हैं उनके साथ कुछ ना हो सके। बच्चे या बच्चियां जो हर यूनिवर्सिटी इदारों में पढ़ रहे हैं या खुदकशी कर रहे हैं, उनको जैसा फाइनल कदम उठाने पर मजबूर नहीं किया जाए। ऐसे लोगों, ऐसे टीचरों के खिलाफ कदम उठाया जाए कि ये बहुत उलझा हुआ मसला है। इस पे काम करना तो शुरू कर दिया है, लेकिन इसमें थोड़ा सा हमें टाइम चाहिए। बच्ची के वालिदैन, बच्ची खुद, डिपार्टमेंट और एग्जामिनेशन डिपार्टमेंट सबको ऑन बोर्ड लेना पड़ेगा। और ये चीज़ डेवलप क्यों हुई है, इस चीज़ को भी देखना पड़ेगा। जो बच्ची का इल्ज़ाम है कि उनको फेल किया गया था पेपर से। नहीं, इस चीज़ का हमें कुछ इल्म नहीं है, वो सब चीज़ें आगे आएंगी। सेकंड मीटिंग में हम इस चीज़ को बेहतर करेंगे। कुछ लोगों से हमने इंटरव्यू किया है, इनकी मैडम से इंटरव्यू लिया है, तो इसमें थोड़ा सा टाइम चाहिए। उहा इंक्वायरी कमेटी खे पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो आहे। पोइ राति मूंखे देरि सां ख़बर पई त कुझु मीडिया वारनि दोस्तनि ॻाल्हायो त साईं हुन बेबी ही बयानु ॾिनो आहे, ऐं उहो बयानु उन खां अॻु में मुंहिंजी नॉलेज में कोन हो। इंक्वायरी कमेटी में को माण्हू साबित थिए थो ऐं उनजो कमु कयो आहे, छो त हर कंहिं मां टीचर खे कोन थो सुञाणा पर्सनली, न त कहिड़ो आहे केरु कहिड़ो आहे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु चाहींदा त अॼु टियों ॾींहुं आहे हिन वाक़े खे। हा, मैडम नाहिद मेमूना या केरु उन खां पोइ तव्हां रिकॉर्ड वरितो आहे, इब्तिदाई रिपोर्ट वरिती आहे, उन में छा आहे? नाहिद जो स्टेप तॾहिं ईंदो जॾहिं असांखे का छोकिरी जी तरफ़ां अहिड़ी का कंप्लेन हुजे। असांखे त ख़बर कोन्हे त छा मसइलो आहे। बेबी मूंखे इहा ख़बर पई आहे त भई बेबी जा इहे इशू बि आहिनि, त ऐं उन यकीनन नाहिद खे चवां, पर हाणे नाहिद खे जवाबु ॾियणो पवंदो। हुनखे अॼु चयो बि आहे असांजी इंक्वायरी कमेटी वारनि, ऐं असां कंहिंखे कोन बख़्शींदासीं, इन में आऊं कंहिंखे कोन बख़्शींदासीं। एग्ज़ामिनेशन डिपार्टमेंट खे बि असां हुनजी इंक्वायरी कंदासीं, जिन पेपर ठाहिया आहिनि उनजी बि इंक्वायरी में शामिलु थींदा। इहे जेको प्रिंसिपल आहे उन कॉलेज जी, उनखां बि पुछणो थींदो। जेके टीचर आहिनि उन जिन जे मथां इहो इल्ज़ाम लॻो आहे, असां उन ते कोशिशि कंदासीं, ऐं माना उन ते बि इंक्वायरी कंदासीं। असां हॉस्टल जे सिस्टम उन ते बि कंदासीं। तव्हां शागिर्दाणी जे वालिद खे कचहरी में इहो चयो आहे बक़ौल उनजे त इन खां अॻु में बि ॿिनि उस्तादनि ईअं कयो, उन खिलाफ़ कार्रवाई कई? उहो ॿिए डिपार्टमेंट हुआ, हुनखे मूं चयो आहे लम्सी इशू हो, उहो फिजियोथेरेपी जो को प्रॉब्लम हो, को लेक्चर जो मसइलो हो, ठीकु आहे। पर उन में कोई फेसबुक ते अलाए छा लिखियो, ऐं पोइ FIA वारनि मूंखे चयो, पोइ मूं उन लेक्चरार खे उन महिल मूं टर्मिनेट करे छॾियो।